من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرًا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म जी तारीफ हम्दो सना बुजुर्गी बलाई अल्लाह वहदहु ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजनि जिनखे अल्लाह ताला इन पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो।
मुख़्तसिर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, मुहर्रम हराम इज़्ज़त वारो महीनो इस्लामी हिजर जो पहिरियों महीनो आहे। ही हुर्मत जे महीननि मां हिकु महीनो आहे। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, मूं जॾहिं खां ज़मीन या आसमान बनाया, साल जा 12 महीना मुक़ररु कयुमि, वमिनहा अर्बातुन हुरुम, जिन्हनि 12 महीने में 4 महीना हुर्मत वारा आहिनि। उहे 4 महीना कहिड़ा आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 3 त मुसलसल महीना आहिनि, ज़िलक़ाद, ज़िलहज, मुहर्रम ऐं रजब जो महीनो। इन्हनि 4 महीननि में कंहिं क़िस्म जी जंग, फ़साद, झगड़ो नाहे करणो। ईअं न आहे त 8 महीना तव्हां करे सघो था, न। फ़साद कहिड़े महीने में नथो करे सघिजे, झगड़ो या जंग कहिड़े महीने में बि नथी करे सघिजे, पर जेकॾहिं को शख़्स इन्हनि महीननि में कंदो त इन जो मक़सदु आहे त तमामु वॾो गुनहगार थींदो। ज़ाहिर जे दौर में बि इन्हनि 4 महीननि जी वॾी इज़त ऐं हुर्मत हूंदी हुई। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में इरशाद फरमायो त ज़मानो घुमी फिरी साॻी जॻह ते आयो आहे। यादि रखो, जीअं इस्लाम खां पहिरीं इहे 4 महीना हुर्मत वारा हुया, अॼु बि आहिनि ऐं क़यामत ताईं रहंदा। इन्हनि 4 महीननि में ज़ुल्म ऐं ज़्यादती नाहे करणी। इन महीने जी 10 तारीख़ जाहिल जे दौर में बि माण्हू 10 तारीख़ आशूरो जो रोज़ो रखंदा हुआ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि मके में हुआ त इन ॾींहं जो रोज़ो रखंदा हुआ। पोइ जॾहिं हिजरत करे मदीना मुनव्वरा में आया त उते बि ॾिठाऊं त माण्हू रोज़ो रखनि था ऐं पाण बि रोज़ा रखंदा रहिया। वरी पाण ॾिठो त यहूदी इन ॾींहं ते रोज़ो पिया रखनि। पाण खां पुछो, ॾियो ख़बर, तव्हां कहिड़े लिहाज़ सां ई रोज़ो रखंदा आहियो? हुननि चयो त ॻाल्हि इहा आहे त इन ॾींहं ते 10 मुहर्रम ते अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे उनजी क़ौम खे फ़िरौन खां निजात ॾिनी त शुक्राने जे तौर ते मूसा अलैहिस्सलाम बि रोज़ा रखिया त असीं रखंदा पिया अचूं। त अल्लाह जे रसूल फरमायो त ख़ालिफ़ुल यहूद वन नसारा, यहूदियुनि ऐं ईसाइनि जी मुखालिफ़त करणी आहे। हाणे जेकॾहिं आउं आईंदे साल ज़िंदा रहियसि त इन सां गॾु ॿियो रोज़ो बि रखंदुसि, माना 9 तारीख़ ऐं 10 तारीख़। पर जेकॾहिं को शख़्स 9 तारीख़ नथो रखी सघे त उनखे वरी बि 11 तारीख़ जो रोज़ो रखिणो आहे। सवाबु केतिरो आहे? अल्लाह जे रसूल सां फरमायो त जेकॾहिं रोज़ा रखंदव त गुज़िरियल साल जा तव्हांजा पूरा गुनाह अल्लाह ताला इन रोज़नि जी बरकत सां माफ़ फरमाईंदो। त जेकर रोज़ो रखे त को नफ़ली रोज़ो आहे, रखी सघे थो, सवाब जो कारण आहे। पर जेकर को नथो रखे त उन ते का मयार कान्हे, छो जो फ़र्ज़ी रोज़ो न आहे। अहिड़े तरीक़े सां इत्तफ़ाक़ इहो आहे त 10 मुहर्रम ते सैयदना हुसैन रज़ियल्लाहु ताला जी शहादत बि आहे। मूंखां तव्हां खां सुवाल थो कयां त उहो कहिड़ो मुस्लमान आहे जेको संदन शहादत ते ख़ुशि हूंदो? यकीनन जेकॾहिं उन जे मन में ईमान आहे, मुस्लमान आहे, त यकीनन इन शहादत ते कॾहिं बि ख़ुशि कोन हूंदो। छो जो इहो वाक़ियो को मामूली वाक़ियो कोन हुयो ऐं ख़ासि करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी धीउ फातिमा रज़ियल्लाहु अन्हा, उनजो प्यारो पुटु जेको सहाबी रसूल बि आहे, जंहिंसां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी मोहबत कंदा हुआ, जंहिंजो इनकार कोन्हे। पाण हिकिड़े ॾींहुं फरमायो, जा अल्लाह
आउं हसन हुसैन सां मोहबत थो कयां, तूं बि हिननि सां मोहबत कर। हाणे केरु थो चवे त अहले बैत सां मोहबत न आहे? बिल्कुलु मोहबत आहे। जेकॾहिं न आहे त पोइ ईमान खां ख़ाली आहे। इन जो तव्हांखे दलील ॾींदुसि। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त हिकिड़े ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी महफ़िल में आया। हिकिड़े कुल्हे ते हसन रज़ी अल्लाह ताला अनो हुयो ऐं ॿिए कुल्हे ते हुसैन रज़ी अल्लाह ताला अनो हुयो। पाण कंहिं महिल हुनखे प्यारु पिया कनि, कंहिं महिल हुनखे पिया कनि। तव्हांजो असांजी महफ़िल में पहुता, कंहिं चवण वारे चयो साईं तव्हांखे हिननि सां मोहबत आहे? पाण फरमायूं जेको हिननि सां मोहबत कंदो उन मूं सां मोहबत कई, जेको हिननि सां बुग़्ज़ ऐं साड़ रखंदो उन्हनि मूं सां बुग़्ज़ ऐं साड़ रखियो। माना हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह अन्हुमा सां जंहिं हसद कयो, बुग़्ज़ कयो, उन अल्लाह जे रसूल सां बुग़्ज़ कयो। जेको पैगंबर सां बुग़्ज़ करे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुस्लमान त नथो रही सघे। त इन मां अंदाज़ो कयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केॾी मोहबत हुई। हिकु दफ़ो अल्लाह जे रसूल मेंबर ते बीठा हुजनि, पाण ख़ुतबो पिया ॾियनि जुमे जो, त हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला जा नंढा ॿार हुया, ॻाढ़े रंग जी कमीसूं पातल हुयूं, कमीज़ खां डिघी हुई, उन में बार बार अटकनि पिया ऐं किरियो पिया पवनि। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ाइदे पंहिंजो ख़ुतबो रोकियो। कंहिंखे कोन चयो त मिसाल तव्हां हेतिरा माण्हू वेठा आहियो, कंहिंखे चवायो खणिजा त सही न। पाण मेंबर तां लथा, पंहिंजो ख़ुतबो रोकियऊं, उन्हनि ॿिन्ही ॾे वियान खणी अची पंहिंजे भरिसां विहारियऊं। पोइ छा फरमायो? अलाह ताला सही फरमायो आहे, माल ऐं औलाद इंसान जे लाइ औलाद जेको आज़माइश आहे। हिननि खे किरंदे ऐं बर्दाश्त न करे सघियसि, मूं पंहिंजो ख़ुतबो बि रोके छॾियो। माना एतिरे क़दुरु मोहबत हुई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, हिकिड़ो भेरो जिब्रील अमीन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, वही खणी आयो, ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला नंढो हुयो, मुंहिंजी झोली में हो। रोअणु लॻो त मूंखे छत नाना ॾे वञा, मूं न पिए छॾियो। जॾहिं तमामु घणो माना रुनो त मूं छॾे ॾिनो, वञी सिधो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां वेठो। त जिब्रील अमीन पुछो त छा तव्हांखे हिन सां मोहबत आहे? मूंखे वॾी मोहबत आहे। पाण फरमायो त तव्हांजी उम्मत हिन खे शहीद कंदी, ऐं जेकर तव्हां चाहियो त उन जॻह जी मिटी उन जॻह जी तव्हांखे ॾेखारे छॾियां। मुसलमान अहमद जी वाज़े रिवायत आहे, सही रिवायत आहे। त माना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पेशगी या इतला हुई त तव्हांजे हिन पुट खे, तव्हांजे हिन ॾोटे खे तव्हांजी उम्मत शहीद कंदी। इन खां इनकार कोन्हे उनजी शहादत खां। लिहाज़ा हाणे असांजो किरदारु छा हुअणु घुरिजे? शहादत पंहिंजी जॻह ते आहे, मोहबत पंहिंजी जॻह ते आहे, पर पाण खे छा करणु घुरिजे? ॾिसो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अल्लाह जे रसूल पैगाम मोकिलियो त मुंहिंजे ॿार जी तबियत तमामु ख़राबु आहे, तव्हां घरु अचो। कासिद पैगाम खणी आयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कासिद खे चयो त मुंहिंजी धीउ खे चओ जेसीं ताईं अल्लाह खे अचे मंज़ूरी असां वटि आहे, जॾहिं उहो चाहे त असांखां खणी थो वठे, वल तस्बिर वल तहतसिब, मुंहिंजी धीउ खे चओ त सब्र खां कमु वठे ऐं सवाब जी नियत रखे। कासिद ॿुधायो त तव्हांजे वालिद नियापो ॾिनो आहे। वरी उहा थी चवे त अब्बा खे चओ तव्हांखे कसम थी ॾियां त तव्हां ज़रूरु घरु अचो। कासिद वरी वियो त साईं तव्हांजी न्याणी चए थी तव्हांखे अलाह जो कसम आहे तव्हां घरु ज़रूरु अचो। छो जो ॿार आख़िरी वक़्त में हो, मां आहे बर्दाश्त न पई करे सघे। अलाह जा रसूल आया, कॾहिं ॿिया बि हुया, त पाण सलाह में ॿार खे खयो त उहो आख़िरी पसाहनि में हुयो, सकरात में हुयो। उन हालत खे ॾिसी अलाह जे रसूल साहिब अखियुनि मां ॻोढ़ा अची विया। शहादत रज़ियल्लाहु ताला जो अलाह रसूल हीउ छा आहे? पाण फरमाए ॻोढ़ा अलाह जी रहमत आहे, इहा अलाह जी रहमत आहे। ऐं जेको अलाह जी मख़लूक ते रहम थो करे अलाह उन ते रहम थो करे। माना मालूम थियो त जेकॾहिं को ॾुखु आहे, तकलीफ़ आहे त ॻोढ़ा वहाए सघे थो, इन खां इनकार कोन्हे। बाक़ी अलाह जे रसूल जो वाज़े फरमान आहे त जंहिं शख़्स पंहिंजा कपिड़ा फाड़िया, पंहिंजो पाण खे धक हया, या जहालत वारे आवाज़ सां आवाज़ ॾींदा हाय रे फिलाना, हाय रे फिलाना, जी उहो असां मां कोन्हे, असांजो हुन सां वास्तो कोन्हे। मालूम थियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि खे ॻाल्हि जी नसीहत फरमाए त तकलीफ़, ॾुख, सुख, आराम ज़िंदगी जो हिसो आहे।
तव्हांखे सब्र खां कमु वठिणो आहे, वावेला नाहे मचाइणो। जीअं अलाह जे रसूल जो फरमान आहे त मुंहिंजी उम्मत में 4 अमल अहिड़ा आहिनि जेके क़यामत ताईं कोन छॾींदा। कहिड़ा? हिकु त पंहिंजी ज़ात पंहिंजे नसब ते वॾो फ़ख़्रु कंदा, ऐं फिलाणी ज़ात वारो, मुंहिंजी ज़ात सभिनी खां ऊची आहे, हाणे वाह तुंहिंजी ज़ात मुंहिंजो मुक़ाबिलो थी करे। पाण फरमायो क़यामत ताईं इहा आदत कोन छॾींदा, जेकी जहालत वारी आदत आहे। ऐं ॿिए जे नसब ते तानू ॾींदा, अड़े फिलाणो अड़े आहे बेनसुल माण्हू, बिना तुंहिंजो वास्तो कीअं पियो, घटि नसुल आहे, तो ख़बर कान्हे न वॾा कहिड़ा, तोखे न आहे ख़बर ई कहिड़े नसुल जो आहे। माना इहा आदत अॼु बि मशहूरु आहे। थोरो तव्हां कंहिंसां इख़्तिलाफ़ करे विधो, थोरो झगड़ो थी वियो, फ़ौरन असां हुनजे ख़ानदान ताईं पहुची वेंदासीं, असां हुनजे नसुलनि ताईं पहुची वेंदासीं। अड़े बाबा हीउ बेकार नसुल आहे, हीउ बद नसुल आहे, फिलाणो आहे फिलाणो आहे। त अलाह जो रसूल फरमाए इहा जहालत वारी ॻाल्हि कॾहिं कोन छॾींदा। ऐं टियों, हीउ मींहं जे तलब कंदा सितारनि खां। जीअं अॼु तव्हां क़िस्मत मालूम कंदा, अक्सर तव्हांजे मोबाइल में बि आहे, अख़बार में बि ईंदो आहे त तव्हांजी क़िस्मत छा थी चवे, पोइ तव्हां पढ़ी हुन ते यकीन था कयो जेको इहो बि हिकु कुफ़र आहे। फरमायो इहो कोन छॾींदा बनियात। ऐं टी ॻाल्हि, हीउ नोहा कोन छॾींदा, हीउ नोहा कंदा रहंदा। माना अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे पेशगी इतला ॾेई छॾियो त हीउ माण्हू नोहा कंदा रहंदा, ऐं इहे नोहा क़यामत ताईं इहे कंदा रहंदा, त जंहिंखां पैगम्बर फरमायो जहालत जो कमु जारी ऐं सारी रहंदो। सो लिहाज़ा असां जेकॾहिं रुकिया आहियूं, उनजी वजह आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन। हे ईमान वारो मदद तलब कयो निमाज़ ऐं सब्र जे ज़रिए, बेशक अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जूइ व नक़्सिन मिनल अमवालि वल अनफुसि वस्समराति वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। चसी तव्हांखे ज़रूरु आज़माईंदासूं। इहा आज़माइश आहे। अलाह छा थो फरमाए? लाम ताक़ीद जी आहे त असां तव्हांखे हर हाल में ज़रूरु आज़माईंदासूं। कॾहिं तव्हांखे बुख में आज़माईंदासूं, कॾहिं तव्हांखे ख़ौफ़ में आज़माईंदासूं। वनक़्सिन मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात, मालनि जी कमी ईंदी, माल घटि थी वियो, कारोबार घटि थी वियो, फल फ्रूट घटि थी विया, कारोबार ख़तमु थी वियो, तव्हांजा फसल सुठा कोन थिया, मरी वियासीं यार, बना ख़र्च बि कोन लथो। कंदा आहियो न असां? छा आहे? आज़माइश जी जानुनि में बि आज़माइश आहे। हाणे तव्हां ईमानदार सां ॿुधायो, आदम अलैहिस्सलाम खां वठी हैसी ताईं न माण्हू जीअरा हुजनि हा त ॾियो ख़बर ई दुनिया में गुज़ारो कीअं थिए हा। ख़ाली हींअर 70-80 साल जो पोड़ो आहे, घर में त दुआऊं पिया घुराईंदो, यार हले वीचारो कॾहिं बि ॾाढी तकलीफ़ में आहे। तकलीफ़ वरी पाण खे अथनि, पोड़े खां वधीक पाण खे तकलीफ़ अथनि त यार वीचारो ॾाढो वीचारो मुसीबत में आहे, ॾाढो वेल में आहे, ॾाढो बीमार आहे, पिया दुआऊं घुराईंदा आहिनि। कॾहिं चवंदा आहिनि साईं दुआ कयो मिड़ी मोड़ मड़ो वीचारो अॻियां हले, मड़ी वीचारी अॻियां हले, साईं बसि सॼी राति सुम्हे कोन थो, माना सॼा न पाण थो सुम्हे न असांखे थो सुम्हणु ॾे। हाणे आदम अलैहिस्सलाम खां वठी सिलसिला जेकॾहिं जानिंदा हुजनि आहे, केरु मरे कोन हा त हिक ॿिए खां तव्हां बेज़ार थी वञो आहे। अलाह जो हिकु निज़ाम आहे मुंहिंजो खे हलाइणो आहे। हाणे लिहाज़ा को ईंदो दुनिया में, को वेंदो, पर तव्हांजो किरदारु छा हुअणु घुरिजे? तव्हांखे रड़ियूं ऐं तव्हांखे पंहिंजो पाण खे मारणु घुरिजे या सब्र खां कमु वठणु घुरिजे? क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। छा था चवनि? यार हीअ अलाह ॾे विया आहिनि, असांखे वञिणो आहे। जे ही अलाह ॾे विया आहिनि त उहो ॾींहुं अचण वारो आहे जो असांखे बि उन ॾे वञिणो आहे। असां बि हिते हमेशह रहण वारा कोन आहियूं। उलाइक अलैहिम सलवातु मिर रब्बिहिम व रहमह उलाइक हुमुल मुहतदून। अलाह छा थो फरमाए? सब्र वारनि जे लाइ, वावेला मचाइण वारनि जे लाइ न, पंहिंजो पाण खे मारण वारनि जे लाइ न, ही उन्हनि माण्हुनि जे लाइ ख़ुशख़बरियूं अलाह जो रसूल पियो अलाह ताला क़ुर में फरमाए त जिन खे तकलीफ़ आई, मुसीबत आई, जानूं वियूं, माल वियो, कारोबार ख़तमु थी वियो, कई मसला मसाइल थी विया, दुनिया जूं तकलीफ़ूं आयूं, पर ही छा चवंदा आहिनि? यार असां ख़ुदि अलाह जे लाइ आहियूं। जेकॾहिं हीअ असांजो माइट, हीअ असांजो वेझो, हीअ असांजो दोस्त, या को बि दुनिया में हलियो वियो आहे, असांखे बि ॾींहुं वञिणो आहे। चई हिननि माण्हुनि ते मुंहिंजूं रहमतूं आहिनि, हिननि ते मुंहिंजूं महिरबानियूं आहिनि। उलाइकुल मुहतदून। उहो दुनिया वारो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे ई दरअसल हिदायत वारा अथव, इहे ई सिधे राह वारा अथव, इहे टेड़ी राह वारा कोन्हनि। जेके माण्हू मुसीबत जे वक़्तु, तकलीफ़ जे वक़्तु आसानी सां
बर्दाश्त कनि था त वाक़ई इहो अलाह जे तरफ़ां आहे। जीअं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुख़ारी जी रिवायत आहे, क़ब्रिस्तान खां गुज़रिया, ॾिठो हिकिड़ी औरत जेकी आहे सा क़बर ते वेठी आहे। पाण औरत खे सम्झायो, ॻाल्हि ॿुध, सुबुह सां वञी पंहिंजे घर वे, तोखे छा मिलंदो? छा थी चवे? जेका तकलीफ़ मूंखे पहुती आहे त तोखे न आहे पहुती, तूं वञी पंहिंजो कमु कर बाबा। अलाह जे रसूल खे कोन ॿुधायो त आउं केरु आहियां, छा आहियां, पाण सां हलिया विया। ठीकु आहे, जॾहिं अलाह जे रसूल सां उतां हलिया विया त हिन औरत खे ॿुधायो वियो त जंहिं तोखे नसीहत कई पिए त सब्र मां कमु वठि, सुञातई सही पहिरीं उहो केरु माण्हू हो जेको तोखे नसीहत पियो करे? मूं त कोन सुञातो। अलाह जी बानी, अलाह जो रसूल हुयो, अलाह जो रसूल हो। मां एतिरी परेशान थी वई, छो परेशान त ज़रूरु थियणो त हाणे तव्हां न कंहिंखे नसीहत ॿुधायो, हुनखे चए बाबा वञी पंहिंजो कमु कर, त तव्हांखे ॾुखियो त लॻंदो यार, ऐं नसीहत पियो कयां, चए छा थो? त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुझु कोन्हे, इहो अख़लाक़ हो मुंहिंजे पैगम्बर जो। ऐं तोखे वॾेरे खे चई ॾिस, ऐं माण्हू वेठा हाणे हुनखे पहिरीं त डाहे त रखो, त भला मूंखे ईअं जवाबु न अथसि, आया कोन्हे, तूं जवाबु कोन ॾेई सघंदे, तूं परेशान थींदे। पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ई पंहिंजो आहे, पाण कुझु आहे कोन। पर ठीकु आहे, हीअ औरत जेकी आहे परेशानी जे हालत में वञे थी घर, चए थी अलाह जा रसूल तव्हां मूंखे नसीहत पे कई, मूं सुञातो कोन, माना ॿिए लिहाज़ सां आउं माज़रत करण आई आहियां, माफ़ी वठण आई आहियां, तव्हां मूंखे नसीहत कई पे, मूं सुञातो कोन। वरी बि अलाह जे रसूल सां हुनखे कुझु कोन चयो। पाण छा फरमायो? असब्रु इंद सदमतुल ऊला, माई सब्र जेको आहे पहिरें धक ते आहे। पहिरीं चोट लॻी, पहिरियों तोखे नुक़सानु थियो, कहिड़ो बि थियो, सब्र कंदे त अलाह ताला तोखे सब्र ॾींदो। बेसब्री कंदे त फ़ाइदो कुझु बि कोन्हे। बेसब्री जो कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो कोन्हे। त ॻाल्हि इहा आहे त हुसैन रज़ी अलाह ताला जी शहादत असां हिन इनकार न आहे कयो, बिल्कुलु शहीद आहिनि। ऐं ॻाल्हि इहा आहे त जेकर तव्हां वाक़ियो हीअं त टाइम कोन्हे, साईं मूंखे ॿुधायो त 20 आख़िरी बाक़ी 5 मिंट, 8 हिजरी ते न 8 तारीख़ मके में हुसैन रज़ी अलाह ताला मौजूदु हुआ। हज में माना अॼु सम्झो त मिना में माण्हू वञण वारा आहिनि। साईं जिन मुकमल तयारी कई उतां वञण जी, छो जो मुस्लिम बिन अकील खे पाण मोकिलियो हो त ॾिस माण्हुनि लाइ ईअं सम्झो त वॾियूं भरियूं हुयूं ख़तनि जूं, असां ॾे अचो, असीं तव्हांजे हथ ते बैत था कयूं। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला धणी जो चाचो आहे, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो सोट हुयो। हुसैन रज़ियल्लाहु ताला खे फरमायो, ॻाल्हि ॿुधो, तव्हांजे वालिद साहिब सां कूफ़े वारनि छा कयो, उते शहीद थियो। तव्हांजे वॾे भाउ हसन सां हिननि छा कयो, उते शहीद थी वियो। हिननि ते एतबार न कयो, तव्हां न वञो। मुंहिंजी सलाह आहे त हज जो टाइम आहे, तव्हां हज कयो, छॾियो हिननि खे, आउं वेंदुसि। चयो भला ॿी मुंहिंजी सलाह वठो, तव्हां ॿारहें बचे न वञो। कुझु मर्द वञनि जेको तव्हां माहौल खे ॾिसी अचो, पोइ बाद में ॾिसिजो। ॻाल्हि क़बूल न कयूं। वरी संदन भाउ मोहम्मद बिन हनफिया, छो जो अली रज़ी अलाह ताला बीबी फातिमा रज़ी अलाह ताला खां पोइ काफ़ी शादियूं कयूं, उन मां नालो आहे मोहम्मद बिन हनफिया, जेको पीउ हिकिड़ो आहे, मां ॿी हुई। चए था ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी सलाह आहे त तव्हां न वञो कूफ़े। छो? जी हिननि बाबा सां जेको हाल कयोसि तुंहिंजे साम्हूं आहे, अदा वॾे सां जेको मामिलो थियो हसन सां, उहो बि तुंहिंजे साम्हूं आहे। ही बेवफ़ा क़िस्म जा माण्हू, तव्हां न वञो, वेंदुसि। ठीकु आहे। होॾां छा थियो जो उबैदुल्लाह इब्न ज़ियाद उनखे गवर्नर मुक़ररु कयो वियो। हीउ सिर्फ़ु 8 माण्हुनि सां आयो आहे, घणा वॾो लश्कर न, 8 माण्हुनि सां आयो आहे। अची गवर्नर हाज़ पहुतो, कूफ़े वारनि ऐं इमाम मुस्लिम सम्झो त हुसैन रज़ी अलाह ताला अची विया। पर जॾहिं हिन पंहिंजो कपिड़ो मुंहं तां लाथो, अरे हीउ त इब्न ज़ियाद आहे। ॻाल्हि ॿुधो, मूंखे रब जी किबरियाई जो कसम आहे, जेकॾहिं कंहिंखे पंहिंजी घरवारी खे बेवा करिणो आहे, पंहिंजनि बचनि खे यतीम करिणो आहे, आउं चवां थो त मुंहिंजे रस्ते खां हटी वञो। इमाम मुस्लिम जो झलियो हिनखे। 32,000 धणी सां गॾु आहे माण्हू, घणा 32,000। तारीख़ हवालो आहे, तव्हांखे चवंदो त इंशाअल्लाह तव्हांखे तारीख़ ॾींदासीं लिखी। इन हिकिड़ी धमकीअ सां जो इमाम मुस्लिम पोइ ॾिनो त 32,000 मां ख़ाली 3200 बचा आहिनि। ॿिया हिकिड़ी धमकी त हलिया पंहिंजे घर। वरी इमाम मुस्लिम जो झलियो हिनखे,
वरी इब्न ज़ियाद जो आहे कि में जुरत, हालांकि उन ज़माने में बंदूकूं कोन हुयूं, इहे ॿिया शइ कान हुई, पिस्तल कोन आहे, तलवारूं हुयूं, आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थींदो, किथे 32,000 किथे 8 माण्हू, उणियूं धणी पाण। इमाम मुस्लिम जो ॾिठो त माकी बकीर बचान 3200 माण्हू, 3200 माण्हू खे जिन खे वठो त ॾिठई त बाक़ी बचान 32 माण्हू, किथां विया आई? सभु भॼी विया। हिते इमाम मुस्लिम ॾिठो त आउं बि निकिरी वञा, पर उनखे शहीद करे छॾियो। हाणे इहा उनजी वफ़ा हुई। हेॾां इमाम हुसैन खे जॾहिं रस्ते में ख़बर पई त मुस्लिम शहीद थियो आहे, त पंहिंजे जेके गॾु हुआ साथी, चई हाणे को फ़ाइदो करे वापसि हलूं, पर उन्हनि जे भाइरनि चयो त तव्हां वञो त भले वञो, पर असीं कोन वेंदासूं, छो असांजो भाउ मारिजी वियो, असीं किथे था वापसि वञूं, पर तव्हांजी मर्ज़ी, हलो। जॾहिं करबला जे मक़ाम ते पहुता त ॾिठूं त केतिरा कूफ़ी जेके आहिनि से मुक़ाबिले लाइ तयारु आहिनि। चई फिलाणो तव्हांजो आहे? चई हा। चई तव्हां मुंहिंजे ख़त मोकिलियो? चई हा मोकिले तूं। पोइ चई हीअ छा आहे? चई बसि ॻाल्हि थी वई। चई कम अज़ कम पंहिंजे घर में त वियो आहे न, भला जेकर मुंहिंजो साथ न ॾिनो त विढ़ण त मूंसां न अचो आहे। अबा फिलाणे कबीले जो वॾो आहे? चई आहे। चई ख़त तुंहिंजो आहे? चई मुंहिंजो आहे। चई हीअ छा आहे? चई जेको बि सम्झो। चई कम अज़ कम पंहिंजे घर त वियो आहे न, सुवाल ई पैदा कोन्हे। इहे साॻिया माण्हू विढ़ण आया आहिनि। इब्न ज़ियाद खे पाण 3 शर्त ॾिना, मूंखे मके वापसि वञणु ॾे। चई कोन छॾींदासीं। चई भला हीअं कर, मूंखे अहिड़ी जॻह ते छॾिजो, काफ़िर न विढ़णु थो चाहियां, मुस्लमान त नथो विढ़णु चाहियां। चई ॾींहुं कोन छॾींदासीं। चई भला मूंखे हीअं कर, यज़ीद सां मिला, आऊं ॼाण त यज़ीद ॼाणे। ईअं बि कोन कंदासीं। मुक़ाबिलो थियो, पाण शहीद थी विया। हिकिड़ो बचियो सिर्फ़ु ज़ैनुलाब्दीन रहमतुल्लाह अलैह, छो बीमार हुयो, खेमे में हुयो, मर्दनि मां ॿारनि मां सभु शहीद थी विया, बाक़ी ख़ाली औरतूं बचियूं या इमाम ज़िन्ना बि बचियो। तारीख़ इहा गवाह आहे। ऐं इहो मज़लूम जो आहे, असांजो ईमान आहे त उहे शहीद आहिनि। छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजा ई 2 पुट हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जन्नत में नौजवाननि जा सरदार हूंदा। ऐं जो वालिद जेको आहे अधड़ोट उमिरि वारनि जा सरदार हूंदा जन्नत में। ऐं मुंहिंजी धीउ फातिमा रज़ियल्लाहु अन्हा औरतुनि जी सरदार हूंदी। त मुंहिंजा मोहतरम अहल बैत सां असांखे अलाह गवाह बे इंतिहा मुहबत आहे। पर अहल बैत जे वॾे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे चयो आहे त तव्हांखे तकलीफ़ अचे, मुसीबत अचे, पंहिंजे घर वारनि खे बि चयूं सब्र खां कमु वठो। लिहाज़ा असांजो फ़र्ज़ु, असां सब्र मां कमु वठूं था। बाक़ी दिलि चीरे था, केरु नथो ॾिसी सघे त तुंहिंजे मन में मोहबत आहे या कोन्हे। त अहल बैत सां मोहबत ईमान जो हिसो आहे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला मूंखे तव्हांखे क़ुर हदीस खे हिते अमल ऐं उनखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।